सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची जे सहाफ़ियुनि खे प्लाटनि जे फराहमीअ जो मसइलो फौरी तौर ते हल करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। कराची प्रेस क्लब जे नए चूंडियल सदर फाज़ुल जमीली जी अॻुवाणीअ में कराची प्रेस क्लब जे वफ़द सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते सेक्रेटरी इतलात नदीम रहमान मेमण, डीजी इंफॉर्मेशन सलीम खान, डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट मोहम्मद यूसुफ काबूरो, सारंग लतीफ़ चांडियो पिणु मौजूद हुआ। जॾहिं त सहाफ़ियुनि जे वफ़द में कराची प्रेस क्लब जो सदर फाज़ुल जमीली, गवर्निंग बॉडीअ जे मेंबरनि हफ़ीज़ बलोच, हमाद हुसैन ऐं मोना सिद्दीकी शामिल हुआ। मुलाक़ात जे मौक़े ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची प्रेस क्लब जी नई चूंडियल बॉडीअ खे कामयाबीअ ते वाधायूं ॾिनियूं ऐं नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। प्रेस क्लब जे वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण खे प्रेस क्लब ऐं सहाफ़ियुनि खे दरपेश मसइलनि बाबति आगाही ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची प्रेस क्लब ऐं सहाफ़ियुनि खे दरपेश मसइला हल करण जूं फौरी हिदायतूं जारी करे छॾियूं। उन मौक़े ते वफ़द सां ॻाल्हि ॿोल कंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ऐं कराची प्रेस क्लब सां हर दौर में बहितरीन सहकार रहियो आहे। इज़हार राय जी आज़ादी ऐं जमहूरी क़दरनि खे हथी वठण लाइ कराची प्रेस क्लब जो किरदारु न विसारण जोॻो आहे। सीनियर वज़ीर चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत सहाफ़ियुनि जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी हर दौर में सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ कमु कयो आहे ऐं हर दौर में इज़हार राय जी आज़ादी जे लाइ किरदारु अदा कयो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असीं चाहियूं था त प्रेस क्लब जी अॻूणी बॉडी दौरान जेकी कम रहिजी विया हुआ उहे मौजूदा बॉडीअ जे सहकार सां मुकमिल कया वञनि। सहाफ़ियुनि खे प्लाटनि फराहम करण जो कमु जल्द खां जल्द मुकमिल करणु चाहियूं था त जीअं सहाफ़ी भाइरनि खे रिलीफ मिली सघे। सिंध जे इतलात वारे वज़ीर चयो त प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया हाउसिस खे दरपेश चैलेंजिस खां आगाह कयो आहे। पीपल्स पार्टी जी सिंध सरकार हर दौर में मीडिया हाउसिस खे रिलीफ ॾियण जी कोशिश कंदी रही आहे। कराची प्रेस क्लब जे पेशवराणी अपग्रेडेशन में सिंध सरकार हर क़िस्म जे सहकार लाइ तयारु आहे। मुलाक़ात जे मौक़े ते कराची प्रेस क्लब जे सदर फाज़ुल जमीली सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण खे तजवीज़ कयल इंटरनेशनल मीडिया कॉन्फ्रेंस बाबति आगाही ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची प्रेस क्लब जे सदर खे ख़ातिरी कराई त तजवीज़ कयल इंटरनेशनल मीडिया कॉन्फ्रेंस लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन सहकार फराहम कंदी।